अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारो हूं फैज़ा अली जी शादी जा तस्वीरूं अॼु सोशल मीडिया ते हली रहिया आहिनि। छा इहा हक़ीक़त आहे त फैज़ा अली शादी करे छॾी आहे? दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त फैज़ा अली जी शादी अॼु अब्दुल हमीद अबड़े सां हैदराबाद में थी गुज़री। फैज़ा अली अॼु अब्दुल हमीद अबड़े सां शादी करे छॾी आहे। फैज़ा अली अॼु पंहिंजे फेसबुक पेज ते पाण तस्वीरूं वायरल कया आहिनि, जंहिं बाद सोशल मीडिया ते फैज़ा अली ऐं अब्दुल हमीद अबड़े सां शादी वारियूं तस्वीरूं सोशल मीडिया ते तमामु तेज़ी सां वायरल थी रहिया आहिनि। दोस्तों, सोशल मीडिया ते ॿीहर फैज़ा अली जी शादी जा तबसरा तेज़ी सां हली रहिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते फैज़ा अली ते तमामु वॾी तनक़ीद हली रही आहे। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं चैनल खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।